नौशर फिरोज़ अली नवाज़ शेख एहतजाज कंदे चयो त असां असल रहंदड़ खाई राहो जा आहियूं। मुंहिंजी शादी दौलतपुर मां प्यारी धीअ मेवो शेख सां थी हुई। मूंखे हाणे पुलिस में नौकरी आहे। कराची में मुंहिंजी घरवारी प्यारी मुंहिंजी माउ जे चवण ते दौलतपुर में रहे थी। मां जॾहिं अचां थो त घर में हिकु दीवान वेठो हूंदो आहे। मुंहिंजे रोकण बावजूद बि हर घर अचे थो ऐं नाजाइज़ तालुक़ आहिनि। मां हिंदू सां ऐं हुनखे पंहिंजे पाण सां नथो हाणे रखी सघां। उहे हींअर ग़ैर मुस्लिम सां नाजाइज़ तालुक़ आहिनि। मुंहिंजे करे मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। मां पंहिंजे पुट जी घुर बि कयां थो त हुनजे मां शहज़ादी भेनरूं रोज़ीना ग़ज़ाल ऐं दीवान मूंखे धमकियूं ॾियनि था ऐं पुट जे घुर करण ते तोखे मारींदासीं या कूड़ा केस दाख़िल कराईंदासीं ऐं तूं छुटी बि न सघंदे। मां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां बस वारनि खे अपील थो कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾियनि ऐं मूंखे पंहिंजो पुटु वापसि कराइनि। मुंहिंजो अॼु खां पोइ पंहिंजी ज़ाल ऐं हुनजी भेनरुनि सां को बि वास्तो न आहे। कुझु बि थियो त हुनजा ज़िम्मेवार मुंहिंजी मां भेनरूं हूंदियूं। मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।